इंशाल्लाह असां कोशिश ये कंदासीं त बहितर खां बहितरीन एंटरटेनमेंट तव्हांखे ॾियूं। हिन चकर मां हिकु अलॻि कैरेक्टर में अचां पियो ऐं राइटर नूर ज़ौन साहब आहे हिन ड्रामे में मूंसां गॾु मुंहिंजो प्यारो दोस्त आज़म मंडल साहब आहे। सोप ज़हर ज़िंदगी जे सेट ड्रामे में तमामु असी अज मीरपुर माथेले में ज़हर ज़िंदगी के सेट ते मौजूद हूँ। ज़हर ज़िंदगी ड्रामे जो ॿियो शेड्यूल हींअर साईं नूर ज़ौन खां रिसीव कयो आहे। साहब जी स्टोरी आहे ॾाढो ज़बरदस्त किरदारु ऐं ॾाढो ज़बरदस्त मज़ो आहे। ज़हर ज़िंदगी तमामु भलो ड्रामो साईं जो लिखियलु आहे, वॾी कास्ट आहे। भाऊ असद कुरैशी जेकॾहिं थोरी घणी ॻाल्हियुनि ते मुंहुं ख़राबु कंदासीं पोइ प्रोजेक्ट न हलंदो। माशाल्लाह माशाल्लाह तव्हां ॾिसण न विसारींदा हर अदाकार जा मज़ाहिया वीडियो। जी हाँ दोस्तों, त तव्हांखे मिलंदो नूर ज़ौन टीवी ते हर अदाकार जो इंटरव्यू। जी हाँ दोस्तों, सोप सीरियल ज़हर ज़िंदगी जे हर अदाकार जी ॻाल्हि ॿोल ॿुधण लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं ॾिसंदा रहंदा हर अदाकार जी वीडियो। जी हाँ दोस्तों, सुभाणे खां हर अदाकार जी अलॻि अलॻि तव्हांखे वीडियो ॾिसण लाइ मिलंदी। त असांजे हिन चैनल नूर ज़ौन टीवी खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। आउं आहियां अदील चन्नर। थैंक यू।